ताणे माधवदास भिक्षा घुरण लगा। भिक्षा केड़े चालाकी सां घुरंदा, जेके सुञाणंदा श्रद्धा रखंदा, हे भरे भरे ॾींदा टिफिन बॉक्स, ओॾे वेंदा ई न, ओॾे वेंदा ई न। आ जेके बजाए खड़ंदन काॾूं अची वियो, रोज रोज पहुची तो वञे, उन्हनि ॾे ई वेंदा। जेके थोड़ो सो ॼनि, कॾहिं ॼनि कॾहिं न ॼनि, अहिड़ा ई 5-8 घर वेंदा। भाई सॼे ॾींहं में 2 फुल्का मिलिया, बढ़िया थियो, जीवन हलियो, शरीर हली वेंदो, मरंदो न, ठीकु आहे। ॾींहं में 2-3 फुल्का मिलिया, अरे काफ़ी, बढ़िया है, भजन कंदा, कमाल। हिकड़ी माई ॾाढी 1 नंबर जी, ॾाढी कंजूस, उनखे कुछ ॾेई कोन। ऐं महात्मा माधवदास ओॾे ई वई, हिकु ॾींहुं न नहीं, ॿियो ॾींहुं न नहीं, चई बाबा जी चयोमांव हिते न ईंदा कयो। अरे मैया ईअं छो थी चए, कुछ त ॾींदी, पाणी पीआरे छॾ। वरी 3 ॾींहं आया, 4थे ॾींहुं माईअ खे गुस्सो आयो, ईअं तव्हांखे कहिड़ी भाषा में सम्झायां, तव्हांखे चयोमांव त न ईंदा कयो, वरी अची वियो, तव्हां सम्झ में नथी अचे। अम्मा कुछ त ॾे, कुछ त हूंदे। पोचो पई लॻाए, पोचो हिंदी में चवंदा आहिनि पोता, सिंधी में चवंदा आहिनि पोचो, हा न, पोचा लॻाईंदा आहिनि। उहो पोचे वारो जेको गंदो कपिड़ो मिटीअ वारो, उनजे घर वारो, उहो खणी माधवदास जे मुंहं ते ठका कई। माधवदास ही कैच करे वरितो, मुस्कुराइण लगा, चवण लगा अम्मा कुछ त ॾिने, आहा कुछ त ॾिने तूं, अॼु तूं मूंखे ॾिनो, वापसि न मोकिलियो। माता तुंहिंजो भगवान कल्याण करे। उन माता के पोटो न हूंदो, काफ़ी साल गुजरी आ, संतान न हूंदी, काफ़ी साल थी आ, वैद्य इलाज वगैरह करे थकी पिया, कोई संतान न थी। तो महात्मा जी मुख में निकरियो, मैया आज मेरे जगन्नाथ के नाम पर दिया है तूने पोता, पोता है ना कपड़ो, जेको मेरो कपड़ो, पोछो लगाने वालो, है ना। आज तूने मेरे जगन्नाथ के नाम पर दिया है पोता, देखना सांवरा एक दिन तुझे भी देगा बहुत सुंदर पोता। पोता है ना पोटो, यानी अर्थ अलग अलग है ना, शब्द वही है। अम्मा तो समझी को जी, वञो वञो तो, हा हा हली आ महात्मा। महात्मा वया, चंद्रभागा नदी आ न, उते उते कपड़ो धोतो, मले मले साफ क्यों, बढ़िया। उन्हें जो कपड़ो फाड़े करे नंढी नंढी वट ठाया, अगुआ तेल में भोरे ॾीओ ॿारण लगा। जगन्नाथ भगवान जे साम्हूं, प्रभु हिन अम्मा ॾिनो तो, उन जे चिल्लाइण ते न वञो, जन्मनि जो सुभाव आ, सब त तव्हांजे माया में फाथल आहिनि, उन ते कृपा कजो प्रभु, हे उन जो ॾीओ स्वीकार कजो। जी भगवान जे साम्हूं ॾीओ ॿारी, हेॾे ॾीए में होॾे रोशनी थी मंदिर में, ऐं होॾे उन माईअ जे अंदरि विवेक आयो। ओहो, हिन वीचारे कॾहिं मूंसां गुस्से में न ॻाल्हायो, कॾहिं मूं ते कुझु न चई, एॾा बार आयो, हिकु त हिनखे मां ॾिनोमांसि कोन कुझु बि, कमाल आहे। ऐं वरी हिन जो अपमान कयो, हिकु शब्द न निकितुसि, ॿियो कोई हुजे त गुस्से में छा करियां, राजा वटि शिकायत करियां, हिन कुझु न कयो, वीचारो हली वियो। हाणे रोए माई, चओ हरे राम। 2-3 ॾींहं गुजरिया, महात्मा जे चरणनि ते किरी पई, बाबा जी मूंखे माफ़ कजो। चई न न, तुंहिंजी सेवा क़बूल पई आहे, तुंहिंजे मां पोचे सां मां ॾीआ ॿारींदो आहियां, भगवान तुंहिंजी सेवा स्वीकार कई आहे। कुछ समय गुजरियो ऐं उन अम्मा खे सुंदर बाल गोपाल जायो। चओ हरे राम।